दोस्तों अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। कुझु हले पियो फ्लू ऐं ज़ुकाम, मतिलबु जंहिंजे करे तबियत में नासाज़ी आहे। सिंधी में चवंदा आहिनि त ग़रीब जी छिति ऐं अमीर जी विडियो अक्सर लीक थींदी रहंदी आहे। सिंध जे अंदरि न पर सॼी दुनिया में सियासतदाननि, कामोरनि ऐं ईअं ई वॾनि वॾनि ताजरनि ऐं अमीर माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वीडियोज़ लीक थींदियूं रहंदियूं आहिनि। इहे वीडियोज़ ख़ुशूसन सेक्सुअल वीडियोज़ जेके आहिनि ऐं उनजो ज़िक्र करे रहियो आहियां। हूअं त विकीलीक्स समेत दुनिया में हर क़िस्म जी वीडियोज़ लीक थींदियूं रहंदियूं आहिनि, के दस्तावेज़नि जूं, के हसास वीडियोज़, के मुख़्तलिफ़ मालूमात ते मुश्तमिल वीडियोज़ जिन खे लीक न थियणु खपे। पर असांजे पाकिस्तान में जेको आहे सो इहे वीडियोज़ जेके आहिनि से लीक थींदियूं रहंदियूं आहिनि सेक्सुअल। इहे छो थींदियूं आहिनि, इहे कीअं थींदियूं आहिनि, इन ते मां जेको आहे सो काफ़ी कमु कयो, काफ़ी टेक्निकल माण्हुनि सां इन ते मूं कचहरी कई, जेके तमामु इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन्स सां जिन जो वधीक तइल्लुक़ु आहे, मूं उन्हनि सां बि कचहरी कई। ऐं पाकिस्तान जे अंदरि तव्हां वक़्तनि वक़्तनि ॾिसंदा आहियो त वीडियोज़ लीक थींदियूं रहंदियूं आहिनि। वीडियोज़ उन्हनि जूं लीक थींदियूं आहिनि जेके एंटी इस्टेब्लिशमेंट थींदा आहिनि। उसूलनि पाकिस्तान जे अंदरि त उन्हनि जूं वीडियोज़ लीक थींदियूं आहिनि, पर जॾहिं कंहिं कामोरे जी वीडियो लीक थिए त उहो मामिलो कुझु ॿियो हूंदो आहे। उहो मामिलो इस्टेब्लिशमेंट सां जुड़ियल नाहे हूंदो। उहो मामिलो या त जंहिंसां वीडियो ते कचहरी थींदी आहे, या उनजी ज़ाती रंजिश हूंदी आहे, या त वरी को टेक्निकल फॉल्ट हूंदो आहे। अॻु में तव्हां ॾिठो हूंदो, तव्हांखे यादि हूंदो, जेकॾहिं तव्हां थोरा बि तारीख़ सां वाबस्ता हूंदो, त पार्लियामेंट से लेके बाज़ार हुसन तक हिकिड़ो किताबु मार्केट में आयल हो, जेको ग़ालिबन अॼु बि मौजूदु आहे। उहो किताबु मूं बि पढ़ियो हुयो। मां हाणे उन किताब जे ज़िक्र खे नथो छेड़ियां त केतिरनि वॾनि वॾनि मोतबर नाले वारनि माण्हुनि जो उन में ज़िक्र हुयो, जेके पार्लियामेंट खां बाज़ार हुसन ताईं पहुता। हूअं त सभिनी जो ज़िक्र रस्तो जेको आहे उहो इस्टेब्लिशमेंट खां थींदो पार्लियामेंट पहुचंदो आहे, पर हीउ जेको किताबु हुयो पार्लियामेंट से लेके बाज़ार हुसन तक, इन तमामु वॾनि नाले वारनि माण्हुनि जो जेको आहे उन्हनि जा हणी ढेंगा ढेरी करे छॾिया। उन खां पोइ अछा मुंहुं कारा मुंहुं जहिड़ा किताब बि मार्केट में आया। उन खां पोइ न्यापा जिन जे करे ख़बर पवंदी त फलाणो माण्हू फलाणे सां फलाणीअ सां ईअं बि थींदो रहियो। पर जॾहिं सियासतदाननि जूं वीडियोज़ लीक थींदियूं आहिनि त ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे, पर जॾहिं हाई फाई कामोरनि जा वीडियोज़ लीक थियनि त इहो मामिलो इंतिहाई माना अजीब हूंदो आहे। असां बि ॻाल्हि कयूं पिया साबिक़ DG FIA मोहतरम सनाउल्लाह अब्बासी साहब। सनाउल्लाह अब्बासी साहब खे मुंहिंजी का बि हुन सां एॾी वॾी का सुञाणप न आहे। पोइ जॾहिं असांजे ज़िले में SP थी आयो तॾहिं मुंहिंजी हुन सां हिकु दफ़ो मुलाक़ात थी। इहा तमामु पुराणी ॻाल्हि थो कयां पियो। उन खां पोइ वरी कॾहिं बि हुन सां असांजी का मुलाक़ात न थी। पर सहाफ़ती दुनिया में ऐं पाण बि छाकाणि त सहाफ़त सां बि वाबस्ता रहिया आहियूं, पाण सियासी माण्हू बि आहियूं, उन करे जेके पब्लिक फिंगर्स हूंदा आहिनि, पब्लिक प्रॉपर्टीज़ हूंदा आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाइबो तॾहिं आहे जॾहिं उहे उन्हनि जूं के अहिड़ियूं शयूं साम्हूं ईंदियूं आहिनि। DG सनाउल्लाह अब्बासी साहब जी वीडियो तव्हां ॾिठी आहे न आहे ॾिठी? मूं ॾिठी आहे, मूं ताईं पहुती आहे। उन में जेको आहे सो क्यूट वीडियो आहे, ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी वीडियो आहे ऐं पाण वॾी महिनत करे रहियो आहे। जो जोश आहे हुनखे, उहो वॾे जोश सां महिनत करे रहियो आहे। अॻियां जेका आहे कारगर इलाइक़ा बि, उहा बि जेका आहे सा पंहिंजी महिनत सां उहे समूरियूं जेके आहिनि सो नेमतूं जेके आहिनि उन्हनि जो इज़हार करे रही आहे। ऐं इहा वीडियो जेकी आहे सा उहो लीक थी वञे थी। ऐं वीडियो इहा तॾहिं लीक थींदी आहे जॾहिं मुंहिंजे न जेका मुखालिफ़ जिन्स आहे उनजी का रंजिश हुजे, या त पर्सनैलिटी जो क्लेश हुजे। हाणे हिते DG वॾी पर्सनैलिटी, वॾी फैमिली, वॾा माण्हू, ज़ाहिर आहे इहो त लीक नथो करे सघे। ऐं जेकॾहिं लीक करे हा त हुनजी शकल वारी लीक करे हा, अॻी माण्हूअ जी, अॻी जिन्स जी। पर हिन जी थी आहे त हाणे इहा जेका वीडियो आहे जेका मुंहिंजा माना मां हिन ते अञा अचां थो त इहा वीडियो लीक कीअं थी आहे, उनजो वसीलो ज़रियो कहिड़ो आहे।
पर पाण सभिनी हुननि जे पासनि ते ॻाल्हाइण था चाहियूं। हाणे इहा वीडियो ईअं लीक थी आहे या त हुन कई आहे, पलांद बि रहियल हूंदा आहिनि, लेतियूं ॾेतियूं बि हूंदियूं आहिनि, पलांद बि हूंदा आहिनि, वाइदा वफ़ा बि न आहिनि थींदा, ऐं घणा मुआइदा हूंदा आहिनि, समाजी मुआइदा बि थींदा आहिनि, ऐं पर्सनैलिटी क्लेश बि थींदो आहे। अच्छा, उन खां पोइ जेको आहे सो माण्हू जी ज़ाहिरा हिकिड़ी शख़्सियत आहे, उन सां जेलेसी बि थींदी आहे। ऐं DGFI हिकिड़ी वॾी शख़्सियत रही आहे, ईमानदार ऑफिसर त आहे, इन में कोई शक कोन्हे। हुनजी करप्शन ते त नथो ॻाल्हाए सघिजे, उनजे किरदार ते बि नथो ॻाल्हाए सघिजे। एॾो मासूम माण्हू आहे, जेकॾहिं बद किरदार हुजे त इहो अमल न करे हा, जेकॾहिं बद किरदार हुजे त इहो अमल न करे हा। ॾाढो मासूम माण्हू आहे। हुन जो जेको अमल कयो आहे इहो महिरूमीअ मां कयो आहे। माना लॻे थो त हुन वटि जेका गर्लफ्रेंड आहे या जेका अॻी जेका शख़्सियत आहे उहा हुन वटि वाहिद अकेली आहे। माना उहो एॾो हसास माण्हू आहे जो पैसनि ते बि नथो घुराए सघे, टिजे थो त भई अलाए छा थींदो। ऐं एतिरो जो हुनजी माना हिकिड़ी दोस्त आहे, हिकिड़ी संगत आहे, जंहिंसां उहो इंटरकोर्स करे रहियो आहे, मामला एक्सचेंज करे रहियो आहे, ऐं लेती ॾेती जेको आहे सो व्हाट्सअप जे ज़रिए करे रहियो आहे। त माना इन मां साबित थियो त पाण हसास बि आहे, मासूम बि आहे, ऐं ईमानदार बि आहे। ठीकु आहे, उन करे लॻे ईअं थो त इहा जेका वीडियो आहे सा संदसि संगती रिलीज़ कई आहे त वाला हुजेसि भली, ऐं हुनखे को टांडो ॾिनोसि। ऐं ॿी इहा वीडियो तॾहिं रिलीज़ थींदी आहे, जेका हाणे आउं तव्हांखे अहम ॻाल्हि थो ॿुधायां पियो, उहा तॾहिं थींदी आहे त जॾहिं तव्हांजी जेका फ़ोन आहे उहा जॾहिं तव्हां वटि स्लिप थी वेंदी आहे, यानी तव्हां विकिरो करे छॾींदा आहियो, तव्हां उनखे यूज़ न आहियो कंदा, फिटो करे छॾींदा आहियो, डस्टबिन कंदा आहियो, स्टोर करे छॾींदा आहियो, कंहिंखे ॾेई छॾींदा आहियो, खपाए छॾींदा आहियो, नई फ़ोन वठंदा आहियो, तॾहिं इहो मामिलो ईंदो आहे। जॾहिं जेके हरामी माण्हू आहिनि, जेके मोबाइलूं ख़रीद कंदा आहिनि सॉफ्टवेयर जे ज़रिए, डेटा कलेक्शन कंदा आहिनि, पोइ इहे छा आहे त इहा मोबाइल या त विकिरो थी आहे हेॾो या होॾो, इहा मोबाइल स्लिप थी आहे, इहा मोबाइल कंहिं ॿिए हंधि वई आहे, ऐं पोइ उतां जेका आहे सा इहा डेटा हुन हासिलु कई आहे, ऐं उहा जेका डेटा जो जेको बैकअप वापसि आयो आहे त उन में इहा जेका आहे सा वीडियो बि साम्हूं आई आहे। ऐं मुमकिन आहे त अहिड़ियूं ॿियूं बि ॿ टे वीडियो हुजनि। मां तॾहिं चवंदो आहियां त इहा अच्छा, मां तॾहिं चवंदो आहियां त कॾहिं बि पंहिंजी मोबाइल खपाईंदा न कयो, या त पंहिंजे मोबाइल में अहिड़ियूं हरकतूं न कंदा कयो, या कॾहिं बि खपाईंदा न कयो, उनखे डस्टबिन करे छॾींदा कयो। सो इहा जेका DG साहिब जी जेका वीडियो आई आहे मार्केट में, इहा इन तरीक़े सां आई आहे। या संदसि संगत इहा वीडियो लीक कई आहे, या इहा मोबाइल ॿिन्ही पासनि मां किथां बि विकिरो थी आहे, स्लिप थी आहे, डेटा कलेक्ट थी आहे, ऐं इहा वीडियो मार्केट में आई आहे। उन करे तव्हां बि पंहिंजो एहतियात कंदा कयो। वक़्ती सुकून यूनान जे शहर एथेंस में ज़ैतूननि जे बाग़ में वेही अदब पढ़ाईंदड़ अरस्तू जे शागिर्द अफ़लातून चयो त जॾहिं बि तव्हांजो ज़हन मुंतशिर थी वञे, मफ़लूज थी वञे, नाकाम थी वञे, नाकारा थी वञे, तव्हां वक़्ती सुकून वठी सघो था। उहो पेग हुजे, बियर हुजे, या का काल गर्ल हुजे, या का दोशीज़ा हुजे, जंहिंसां तव्हां वक़्ती सुकून वठो। पर वक़्ती सुकून खे कॾहिं बि आदत न बणाइजो। पंहिंजो बि ख़्यालु रखो, पंहिंजी संगत जो बि ख़्यालु रखो, कोशिशि कयो त राज़दार घटि ठाहियो ऐं मोहताद रहंदा कयो। न त जॾहिं DIG जी वीडियो लीक थी सघे थी त उहो तव्हां असां त माना कंहिं बाग़ जी मूरी न आहियूं। उन करे पंहिंजो बि ख़्यालु रखिजो।